IMF बोर्ड मीटिंग 25 सेप्टेंबर ते थी वई। पाकिस्तान लाइ कर्ज़ प्रोग्राम जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। IMF जी डायरेक्टर कम्युनिकेशन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान 9 महीननि जो स्टैंड बाय मुआहिदो गुज़िरियल साल कामयाबीअ सां मुकमल कयो। पाकिस्तान 37 महीननि जे कर्ज़ प्रोग्राम जे शर्तुनि ते अमल दरामद करे रहियो आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो चवणु आहे त हुकूमत खे माली ख़ातिरियूं हासिल आहिनि। IMF जो प्रोग्राम हासिल करण में का बि रंडक नाहे। महंगाई जी या बयाजी शरह में सिंगल डिजिट ताईं अचे त मईशत लाइ बहितर आहे। पॉलिसी रेट में 2% घटिताई सुठो समण आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इजलास खे ख़िताब चयाईं IMF सां ॻाल्हियूं सुठे तरीक़े सां अॻिते वधी रहियूं आहिनि। असांखे कर्ज़नि मां जान छॾाइणी आहे ऐं पंहिंजे पेरनि ते बीहणो पवंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात। सिंध जे गॾियल सूरत हाल ऐं तरक़ियाती मनसूबनि ते गौर वीचार। सदर सिंध में जारी तरक़ियाती मनसूबनि जी रफ़्तार खे वधीक तेज़ करण ते ज़ोर ॾिनो। मुलाक़ात में सिंध जे अमन अमान जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। मुलाक़ात में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर बि मौजूद हुआ। स्टेट बैंक बयाजी शरह में 2% घटिताई जो ऐलान करे छॾियो। पॉलिसी रेट किरी 17.5% थी वियो। उन खां पहिरीं पॉलिसी रेट 19.5% हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पॉलिसी रेट में घटिताई खे मुल्की मईशत लाइ सुठो सम करार ॾेई छॾियो। 190 मिलियन पाउंड वारे नेब रेफरेंस में PTI बानी जी बरियत वारी दरख़्वास्त रद्द। अदालत जो वकील खे सुभाणे ताईं जांच ऑफिसर ते जरह मुकमल करण जो हुकुम। बुशरा बीबी जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो अॻे ई मरकज़ी रेफरेंस सां ॻंढियल आहे। रेवेन्यू खसारिस पर मिनी बजट आर्डर की तैयारी शुरू। FPR मिनी बजट ज़रिए टैक्सेशन कदम खणण जो फ़ैसिलो करे वरितो। टैक्स ॾींदड़नि जा अकाउंट मुनज़्ज़म करण समेत सनन गाॾियुनि ऐं मिल्कियतनि जी ख़रीदारी ते पाबंदी जूं तजवीज़ूं शामिल। टैक्स न ॾींदड़नि जा बिजली गैस जा कनेक्शन पिणु काटिया वेंदा। Executed in an area designated as a safe zone for displaced persons by the Israeli occupation forces themselves constitutes a flagrant violation of international humanitarian law. पाकिस्तान पारां हिकु भेरो ॿीहर आलमी बिरादरी खे कश्मीर में थींदड़ भारतीय ज़ुल्म जो नोटिस वठण जी अपील। भारत वालियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी करे रहियो आहे। आलमी बिरादरी खे कश्मीर में थींदड़ भारतीय ज़ुल्म जो नोटिस वठणु घुर्जे। इसराइल गज़ा में फ़लस्तीन जी नसलकुशी करे पियो। गज़ा जी सूरत हाल ते आलमी बिरादरी जी ख़ामोशी सवालिया निशान आहे। परॾेही खाते जी तर्जुमान ममता ज़हरा बलोच जी हफ़्तेवार ब्रीफिंग। 1965 पारी जंग जे हीरो निशान हैदर शहीद मेजर अज़ीज़ भट्टी जी 29 वरसी संदस मज़ार ते तक़रीब। मेजर जनरल शमरेज़ फातिह ख़्वानी करे गुलनि जी चादर चाढ़ी। फ़ौजी दस्ते पारां मज़ार ते सलामी। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी सर्विसिस चीफ्स ऐं हथियारबंद फ़ौज पारां शहीद मेजर अज़ीज़ भट्टी खे भेटा पेश। ISPR जो चवणु आहे त मेजर अज़ीज़ भट्टी जी अज़ीम क़ुर्बानी सदाईं यादि रखी वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी जी निशान हैदर मेजर अज़ीज़ भट्टी खे भेटा पेश। चवे थो क़ौम बेमिसाल क़ुर्बानी बहादुरी ते शहीद मेजर अज़ीज़ भट्टी खे सलाम पेश करे थी। शहीद 1965 वारी जंग में दुश्मननि जो ॼमी मुक़ाबिलो कयो ऐं पंहिंजे मुल्की सरहदुनि जे दिफ़ा जो फ़र्ज़ सरअंजाम ॾिनो। पनियाके जे कचे में नौजवान ऐं नीगर दरिया में बुॾी फौत। रसाकोट जे कचे में नौजवान ताज मोहम्मद महर दरिया में बुॾी पियो हो। ॻोठ चाचड़ में अब्दुल गफ़ार वल्द सिराजुद्दीन चाचड़ बि बुॾी फौत। गुड्डू वासी टैक्सी ड्राइवर सादिकाबाद खां वापस घर ईंदे हथियारबंद हथां अगवा। मुगवी ड्राइवर खलील अहमद सोलंकी जे वारसनि जो चवणु आहे त संदुसि कंहिं सां बि दुश्मनी नाहे। अणॼातल हथियारबंद नौजवान खे अगवा करे कार बि काहे विया आहिनि। कराची से आए थे, फिर एक आदमी ने उन्हें बुलाया था, वो काम पे गए। वहाँ जाकर डाकुओं ने पकड़ लिया। वो 20 लाख मांग रहे, हम कहाँ से देंगे, हमारे पास नहीं है। प्लीज मेहरबानी करके हमारे अबू को वापस भेज दे। तो मेरे बेटे को छोड़ दें, ये छोटे छोटे बच्चे हैं, देख लो आप रो रहे हैं, सामने रो रहे हैं। मैं भी मैं उसकी अम्मा हूँ, मेरे बेटे को छोड़ दे अल्लाह के वास्ते।
धाड़ेलनि हथां अगवा थियल ॾेहर की वासी नौजवान अरशद आराई बाज़ियाब न थियो। धाड़ेलनि पारां 20 लाख रुपया भुंग तलब। अरशद आराई जी अगवा जे सदमे में संदसि बचड़ा ऐं अमड़ रोई रोई हाल विञाए वेठा। मोगवीअ जी धीउ जो चवणु आहे त हू ग़रीब आहिनि। वालिद जी आज़ादी लाइ भुंग जी रक़म किथां आणिन? पुलिस अमलदार नोटिस वठी वालिद खे बाज़ियाब कराइनि। खैरपुर नाथन शाह वेझो काछेवारे इलाइक़े में ख्वारा बिरादरी में झेड़ो। सोट तां सोट क़तल। पुलिस स्टेशन माली जे हद में 28 वरीअ जे अली हसन खे जवाबदारनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। केस दाख़िल न थियो। ऐं पाकिस्तान चीन खे शिकस्त ॾेई एशियन हॉकी चैंपियंस ट्रॉफी जे सेमीफाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। पाकिस्तान मेज़बान खे 1 जे मुक़ाबले में 5 गोल तां हाराए छॾियो।